नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं हिंगोर जा खां मोहसन फयाज़ सोलंकी जी। हिंगोर जा थाणे जे अदर ॻोठ हाजी अब्दुर रहमान अलकासमिया भुट्टा जे रवासिन नूर अहमद भुट्टो, शफ़ीक अहमद, मोहम्मद मिठल, मोहम्मद राशिद भुट्टो ऐं ॿियनि जो पंहिंजी बिरादरी जे बासर माण्हुनि दाऊद भुट्टो, वज़ीर अमीर भुट्टो, रज़ा मोहम्मद, इमाम बख्श भुट्टो ऐं ॿियनि पारां घिटीअ खे बंदि करण, ज़ियादतियुनि ऐं मौतमार धमकियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब ते एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त दाऊद भुट्टो जेको ॻोठ जो हिकु शिरपसंद माण्हू आहे, हुन घिटीअ ते कब्ज़ो करे रस्ता बंदि करे छॾिया आहिनि। उन्हनि चयो त दाऊद भुट्टो ऐं ॿियनि केतिरा ई दफ़ा असांजे घरनि ते हथियारनि सां चढ़ाई करे फायरिंग करे असांखे मारण जी बि कोशिशि कई आहे। उन्हनि चयो त कुझु वक़्तु अॻु बासरनि दाऊद ऐं इमाम बख्श भुट्टो ॻोठ जी गर्ल्स प्राइमरी स्कूल ते फायरिंग करे ॿारनि खे हिरासां कयो, जंहिं सबबि ॻोठ जो स्कूल गुज़िरियल 7 सालनि खां बंदि पियल आहे ऐं हाणे हू असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मुज़ाहिरीन IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो कयो त बासरनि दाऊद भुट्टो ऐं ॿियनि ख़िलाफ़ जल्द कानूनी कार्रवाई करे ॻोठ जो अमुन बहाल कराए असांखे सुख जो साह खणिनो वञे ऐं बासरनि खां तहफ़ुज़ फिराम कयो वञे। बासरनि असांजे ख़ानदान खे ख़ासि करे या असांजे जेके तादियान खे यरगमाल बणाए खोड़ सारा अहिड़ा ड्रामा करे असांखे धमकियूं था ॾियनि, मौतमार धमकियूं। ख़ासि करे उन में मोहम्मद दाऊद जो वॾो हथु आहे ऐं उन खां अलावा वज़ीर। जेकॾहिं असांखे कुझु बि थियो उनजा ज़िम्मेवार इहे 2 शख़्स हूंदा। मुतालबो आहे SSP खैरपुर खां DIG IG जेके वस वारा इदारा आहिनि असांजे ॻोठ में अमुन बहाल कयो वञे ऐं असांखे इंसाफ़ ॾिनो वञे, फसनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। फासाइण जी कोशिशि कई आहे, मुंहिंजे भाउ खे कूड़नि क़िस्म में फासाए जेल मोकिलियो वियो आहे। असांखे संगीन ख़तरो आहे, उन्हनि मां मौतमार धमकियूं था ॾियनि, केतिरा ई दफ़ा धमकियूं अथनि। उन्हनि जो हीउ गवाह आहे, हीअ शायदि हीअ असांखे धमकी ॾिनी वई आहे। उनखां पोइ हीअ कूड़ो ड्रामो कयो वियो अगवा जो, जेको छोकिरो अगवा कयो वियो हिननि जे तरफ़ां पाण अगवा करे पैसा वठण जी कोशिशि कई, उन्हनि खे लिकाए असांजे मथां हिननि बहितान आणण जी कोशिशि कई, कूड़ो केस ठाहिण जी कोशिशि कई। मगर शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो छोकिरो बाज़ियाब थी वियो ऐं पंहिंजो पाण हिन जो ड्रामो अंजाम खे पहुची वियो। हिन अहिड़ियूं केतिरियूं ई नाकाम कोशिशूं करे ऐं माली नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कई। असां मुतालबो था कयूं IG सिंध, मोहतरम SSP सिंध ऐं उनखां पोइ वस वारा इदारा जेके आहिनि बाइख़्तियार इदारा SSP असांजो खैरपुर जो, उनखां मुतालबो था कयूं, असां पुरज़ोर अपील था कयूं, दस्त बदस्ता अपील था कयूं, असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे।